बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग द फ्रंट पेज। आए हलियाना निसार है मुसग स्टूडियोज़ में मौजूद हैं सीनियर साफ़ी जिम जमाली साहब। अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, सियासी शोर शराबो जो है उरूज ते पहुंची चुको है। असांखे मुख़्तलिफ़ जेके वॾियूं सियासी जमातूं आहिनि, सियासी पार्टीज़ आहिनि, उहे लॻे ईअं पियो जीअं हू काल्ह खां वठी असीं ॾिठोसीं त वॾियूं सियासी पार्टीज़ जलसा करे रहियूं आहिनि। काल्ह पाकिस्तान मुस्लिम लीग नून गुजरात में जलसो कयो त ॿिए तरफ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ फैसलाबाद में जलसो कयो ऐं टे तरफ़ असीं इहो बि ॾिठोसीं त सिंध में परदेही वज़ीर ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि कारकुननि खे वॾी तादाद में जेको आहे ख़िताब कयो। सो लॻे ईअं पियो त शायदि ही समूरियूं पार्टीज़ इलेक्शन में अची चुकियूं आहिनि। सो अॼोके प्रोग्राम में असीं सवाल जेको आहे उहे मौजूदा हुकूमत जेके फ़ैसिला पई वठे मईशत जे हवाले सां, जीअं हाणे रीसेंट उन्हनि हिकु फ़ैसिलो वरितो आहे त पेट्रोल जा जेके अघ आहिनि उन्हनि खे बरक़रार रखण जो उन्हनि फ़ैसिलो वरितो आहे, जंहिंजे नतीजे में खोड़ मुआशी जेके माहिर आहिनि इन फ़ैसिले खे तंज़ जो निशानो बि बणाइनि पिया। हू चवनि पिया त हुकूमत वटि जेको आहे उहो को वाज़े प्लान या वाज़े मुआशी पॉलिसी नज़र न पई अचे। त कुछ मुआशी माहिर इहो बि चवनि पिया त शायदि अनक़रीब असांखे श्रीलंका में जेको मुआशी बहरान पैदा थियो ओड़ी सूरत हाल न पैदा थी वञे पाकिस्तान में। पर कुछ मुआशी माहिर उन ई जवाबनि में इहो बि चवनि पिया त श्रीलंका जी जेकी इकॉनमी आहे उहा $80 बिलियन ते मुश्तमिल आहे ऐं जेको पाकिस्तान आहे उनजी $300 बिलियन आहे। सो अहिड़ी लॻे न पियो त का सूरत हाल पैदा थी सघे, ख़ुदा न ख़ास्ता। सो बहरहाल असीं सवाल इहो रखंदासीं प्रोग्राम में, तबसरो जमाली साहब खां इन ते वठंदासीं त जेकी मौजूदा हुकूमत जॾहिं ऑपोज़िशन में हुई त हू महांगाई ते ऐं उन वक़्त जी जेकी हुकूमत हुई उन जी मुआशी पॉलिसीज़ ऐं फ़ैसिलनि ते तंज़ कंदी हुई। त छा अॼु पाण हूअ साॻे पाणी में बीठल आहे ऐं जेकॾहिं हा त छा पहिरियों हुननि वटि को वाज़े प्लान न हुयो मुल्क जी सूरत हाल खे हैंडल करण जे लाइ। ऐं टे तरफ़ इहो बि शोर असांखे मुख़्तलिफ़ सियासी पार्टीज़ में नज़र अचे थो त हू इलेक्शन ते जेको आहे हिक ॿिए सां ॻाल्हि ॿोल कंदा त फौरी चूंडूं जेकी आहिनि आम चूंडूं पाकिस्तान में थी सघंदियूं या न। इहो बि इन ते बि असीं जमाली साहब खां उन्हनि जो तबसरो ऐं ओपिनियन वठंदासीं। थी थो सघे उन्हनि वटि का ख़बर हुजे। जमाली साहब, का अहिड़ी ख़बर आहे त इलेक्शन जेको आहे फ़ौरन थियनि या ही सियासी पार्टीज़ जलसनि मथां जलसा पियूं कनि, इलेक्शन मोड में नज़र अचनि पियूं? ॾिसो, मां पंहिंजे अंदाज़े मुताबिक़ ॿुधाए सघां थो त जेकॾहिं इलेक्शन थिया बि त उनजी तारीख़ अक्टूबर नवंबर खां बाद में हूंदी ऐं जेके सोचनि था त 2-3 महीननि में इलेक्शन थींदी, इहा हिननि जी ग़लतफ़हमी आहे। ऐं कोशिशि त इहा यकीननि जेके तादी जमातूं आहिनि उन्हनि जी हूंदियूं त असां जेको आहे उहो नेक्स्ट ईयर में इलेक्शन करायूं। पर जेकॾहिं को तमामु घणो दबाव थियो, छो जो इमरान ख़ान रोज़ नया शोशा छॾे रहियो आहे, कॾहिं अमरीका ग़ुलामी जी ॻाल्हि कंदो आहे त कॾहिं जेको आहे वरी कल्ह हिकिड़ो नओं शोशो छॾियईं त जेको आहे मूंखे क़तल करण जो जेको आहे उहो मनसूबो ठाहियो आहे। त हाणे बेसिकली चवंदा आहिनि त हिकिड़ो इमरान ख़ान जे ज़हन ते मूंखे लॻे थो कुर्सी खां हटण खां पोइ हिकिड़ो साइकोलॉजिकल इफेक्ट तमामु घणो वधी वियो आहे। जंहिं क़िस्म जूं रोज़ जी बुनियाद ते पंहिंजो बयानियो चेंज करे थो ऐं बयानात आवाम जे जलसनि में ॾेई रहियो आहे, उन मां महसूसु थी रहियो आहे त उन में सिक्योरिटी त फ्राहम करणु घुरिजे। छो ज़ाहिर आहे, ॾिसो इन में त को शक न आहे त हू हिकु तबिके जो मक़बूल लीडर आहे ऐं जेकॾहिं मक़बूल लीडर न बि हुजे त सिक्योरिटी प्रोवाइड करणु कहिड़ी बि हुकूमत हुजे, कंहिं बि पॉलिटिकल लीडर हुजे या आम माण्हू हुजे, सिक्योरिटी प्रोवाइड करणु त ज़ाहिर आहे त हुकूमत जी ज़िमेदारी आहे ऐं हुकूमत खे पंहिंजी ज़िमेदारी अदा करणु घुरिजे। जेकॾहिं हुननि खे इहो ख़दशो आहे त असांजी को हुनजी इमरान ख़ान जी को जान खे ख़तरो आहे त सिक्योरिटी प्रोवाइड करणु उनजो हक़ राइट आहे। असां जेकी ॻाल्हि पिया कयूं त हिन वक़्तु जेकी कंडीशन आहे त हिननि ते साइकोलॉजिकल इफेक्ट एतिरा वधी चुका आहिनि ऐं हिननि जा जेके अॻुवान आहिनि, तव्हां ॾिसो त हिननि जा वफ़ाक़ी वज़ीर घर ख़ाली करण लाइ तयारु न आहिनि, सरकारी गाॾियूं त वापसि खणण लाइ तयारु न आहिनि। हे अञा ताईं उहो तासुर ई न वठी सघिया आहिनि त हीअ कोई अपोज़िशन में हाणे अची चुका आहिनि ऐं सरकार जी अमानत हूंदी आहे जेकी गवर्नमेंट जे कानून जे मुताबिक़ 15 ॾींहंनि जे अंदरि अंदरि इहे सभु शयूं रिटर्न बैक करणियूं पवंदियूं आहिनि। पर हाणे हिननि जी जेकी ज़हनियत आहे उन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हीअ जेके घर या गाॾियूं जेकी बहरहाल सरकार जी प्रॉपर्टीज़ आहिनि उनखे बि अञा सरकार खे हैंडओवर करण लाइ तयारु न आहिनि। त हीअ पंहिंजो ज़हन इहो ठाहे वेठा हुआ त हीअ को 15 साल हुकूमत कंदा हिन मुल्क में ऐं पंहिंजी मर्ज़ी जा आर्मी चीफ लॻाईंदा, पंहिंजी मर्ज़ी जा अदलिया जा जज लॻाईंदा ऐं पंहिंजी मर्ज़ी जा इलेक्शन कमीशन जा मेंबर्स नॉमिनेट कंदा। त हाणे हिकिड़ो माण्हू ॾिसो, इहा ॻाल्हि कई कंहिं आहे, नदीम अफ़ज़ल चंद कई आहे जेको इमरान ख़ान जो उन वक़्तु ताईं राइट हैंड हुयो। मक़सदु कंहिं अहिड़े माण्हू ॻाल्हि कान कई आहे जो असां चऊं त उहो राह हलंदे या मुख़ालिफ़ धुर जेके माण्हू अहिड़ी ॻाल्हि कान कई आहे। उन्हनि जे पार्टी जे अंदरि वेठल हिकु सीनियर उहिदेदार जेको उन वक़्तु उन्हनि जी ड्राइंग रूम जी पॉलिटिक्स जो हिसो हुयो, त इहा बहरहाल इहे इतलात असां वटि पहिरियों बि हुयूं। जेकॾहिं नदीम अफ़ज़ल चंद न बि चए हा त इहा इतलात असां वटि पहिरियों बि हुयूं त इमरान ख़ान एस्टेब्लिशमेंट सां गॾिजी करे
ऐं 15 साल हुकूमत जो को प्लान ठाहियो आहे। बेसिकली ॾिसो इहे जेके इक़्तिदार हूंदो आहे, इक़्तिदार जी कुर्सी एॾी ख़तरनाक हूंदी आहे, जॾहिं कंहिंजे पेरनि हेठां निकिरंदी आहे त उनखे इहो सम्झ में न ईंदो आहे कुझु अरसे लाइ त हू छा करे। त हाणे इहो ज़ाहिर आहे इहो इफेक्ट इनखे ख़तमु थियण में थोरो टाइम लॻंदो मुंहिंजे हिसाब सां। पर छा उहे इलेक्शन जे लाइ बि प्रेशर विझी रहिया आहिनि? प्रेशर तॾहिं ही पार्टीज़ बि जेको आहे डिस्कस कनि पियूं, मुशावरत कनि पियूं। पर जेकॾहिं असीं आसिफ अली ज़रदारी साहब जी ॻाल्हि कयूं त उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त पहिरियों जेका रिफॉर्म्स थींदा त छा अंदरि बि आहे? मरियम नवाज़ पाण हामी आहे फौरी चूंडनि जी। इस्लाहत खां अॻु में त हिन मुल्क में इलेक्शन नामुमकिन आहे। सही आहे। इंतिखाबी इस्लाहत छो जो आइन जो प्रोविज़न आहे ऐं उन सां गॾु गॾु हिननि खे हींअर बलदियाती चूंडनि जो ऐलान थी चुको आहे, बलदियाती चूंडियूं बि कराइणियूं आहिनि। त पाकिस्तान जी जेकी इकोनॉमी आहे, जेकी मईशियत आहे, उहा इन शइ जी इजाज़त ई नथी ॾेई सघे त तव्हां सभु महाज़ हिकु गॾु खोले छॾियो। यकीनन ड्यू प्रोसेस आहिनि, इलेक्शन कमीशन बि हिकु इदारो आहे, उनजी बि हिकिड़ी मख़सूस कैपेसिटी आहे। हींअर हू तमामु अमलो बिज़ी थी वेंदो बलदियाती चूंडनि में, उनखां पोइ ज़ाहिर आहे वरी थोरो टाइम खपंदो आहे। हिकदमि ईअं बि नथो थी सघे त बलदियाती चूंडियूं थी वञनि ऐं फ़ौरन वरी तव्हां क़ौमी या सूबाई असैम्बली जे तकनि जा इलेक्शन करायो। त मुंहिंजे हिसाब सां इट विल टेक टाइम। थी सघे थो त मुंहिंजो ज़ाती जेको हुयो त उहो त आहे त नेक्स्ट ईयर ई इलेक्शन थींदी, पर जेकॾहिं को अहिड़ो दबाव जेको मां नथो सम्झां, फौरी चूंडनि जो मूंखे परे परे ताईं फ़िलहाल को इम्कान नज़र न अची रहियो आहे। अच्छा, कहिड़ा सियासतदान मेन जेके मां सम्झो पिया त फौरी चूंडनि जे इमरान ख़ान खां अलावा हक़ में आहिनि? ॾिसो, मुस्लिम लीग नून जो मसइलो इहो आहे त PTI जो जेको असल हींअर होम ग्राउंड बणियल आहे उहो 2 सूबा बणियल आहिनि, हिकिड़ो KPK ऐं पंजाब। ऐं नून लीग जी जेकी क़यादत आहे उहा इहा सम्झी रही आहे ऐं त महांगाई जे जिन खे फ़िलहाल कोई बि कंट्रोल न करे सघंदो, त इहो हिकिड़ो वॾो सेटबैक हुननि खे इहो डपु आहे। हुननि ते इहो डपु आहे त जेकॾहिं ॾिसो पेट्रोल जी क़ीमत ही भले फ़िलहाल वक़्ती हिननि न वधाई आहे, पर पेट्रोल जी क़ीमत हिननि खे वधाइणी पवंदी। महांगाई खे ई रोके कान था सघनि। टिल जेको हिननि हिकिड़ो वॾो डिसीजन वरितो आहे त भारत खां जेको आहे उहो ट्रेड खोलण जो हिननि ऐलान कयो आहे। इहा जेकॾहिं ट्रेड थींदी बि त इन में बि 2 खां 3 महीना लॻंदा, जॾहिं उहो खाइण पीअण जो सामान या दवाऊं या ॿियो जेको बि ट्रेड करणु चाहींदा उहो हिते पाकिस्तान अचण जो ज़ाहिर आहे हिकिड़ो पीरियड आहे। ऐं ॿियो छो जो इंडिया सां ट्रेड जेको आहे तमामु मुश्किल कमु आहे, त उन में सिक्योरिटी जा मामला तमामु घणा मद्देनज़र ईंदा, उन में वक़्तु लॻंदो। हा, जेकॾहिं ही महांगाई ते इन सूरत में ट्रेड जी सूरत में कंट्रोल करण में कामयाबु थी विया ऐं आम माण्हू खे सस्तियूं खाइण पीअण जूं शयूं ऐं सस्तियूं दवाऊं प्रोवाइड करण में बि कामयाबु थी विया ऐं तेल जे हवाले सां जेको ही लॻा पिया आहिनि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि सां को सुठो अहिड़ो एग्रीमेंट थी वियो, जंहिंजे नतीजे में तेल हिननि खे या त क्रेडिट ते या वरी डिफर पेमेंट ते जीअं ही वठंदा रहिया आहिनि, उहो जेकॾहिं हिननि खे मिली वियो त उहो हिननि जी गुड लक हूंदी। पर जेके मारूज़ी हालात आहिनि असांजे ख़िते जा, उन मां ज़ाहिर आहे अमेरिका हुजे या चाइना हुजे या रशिया हुजे, हर कंट्री हिन मौक़े मां फ़ाइदो वठणु चाहे थी ऐं पाकिस्तान खां कुझु अहिड़ा एग्रीमेंट कराइणु चाहे थी जंहिंमें हुननि खे वधि खां वधि फ़ाइदो थिए। ऐं इहो हिकिड़ो नेचुरल अमल बि आहे त ज़ाहिर हर मुल्क जा पंहिंजा मफ़ाद आहिनि। अहिड़े तरीक़े सां चाइना लंडन में वई मौजूदा हुकूमत जेकी आहे पंहिंजी पार्टी जी ज़ाहिर सी ॻाल्हि उन्हनि जी काई इंपॉर्टेंट मीटिंग हुई, सो छा उन में अहम फ़ैसिला थिया? यकीनन इन आम चूंडनि वारी ॻाल्हि ते बि ज़रूरु डिस्कशन थियो हूंदो। नवाज़ शरीफ़ छा उन्हनि खे हिदायत ॾिनी हूंदी? ॾिसो, 3 जेके इंपॉर्टेंट फ़ैसिला जेके असांखे ख़बर पिया आहिनि त उते जेके उन्हनि इशूज़ हुया, नंबर 1 जेको एजेंडा हुयो उहो हुयो ई इकनॉमी ते कंट्रोल करणु, त डॉलर खे कीअं रोकिजे, IMF सां मुज़ाकरात कहिड़े तरीक़े सां कजनि। ॿियो उहो त महांगाई जे जिन खे कहिड़े तरीक़े सां रोके सघिजे थो, जंहिंजे करे ई शायदि मां सम्झां थो त इहो जेको ट्रेड हिननि ऐलान कयो आहे इंडिया सां खुलण जो, उहो हिकिड़ो वॾो रीज़न आहे त महांगाई तमामु वधी वई आहे, इन में को शक न आहे। टियों हुननि जो मसइलो हुयो इंतिखाब जेको आहे उनजो शेड्यूल छा हुजे। ज़ाहिर आहे मुस्लिम लीग नून में इहो जेको डिवीज़न आहे इलेक्शन जे हवाले सां उहो काफ़ी हद ताईं आहे। हुननि जो इहो ख़्यालु आहे त इमरान ख़ान जी जेकी महांगाई आहे या जेको गंद थी चुको आहे हिन मुल्क में, उनजो सॼो सेरो ही हुकूमत 1 साल जे लाइ पंहिंजे कंधे ते छाजे लाइ खणे, त उन्हनि जो हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू आहे। पर ज़ाहिर आहे को बि फ़ैसिलो पंहिंजी मर्ज़ी सां करे कान था सघनि। अच्छा, इहा वैलिड ॻाल्हि आहे, वैलिड स्टेटमेंट ॾियनि था, छो त हुननि पंहिंजा लॉन्ग मार्चिस बि इन ई बेसिस ते कया आहिनि त महांगाई जो ख़ात्मो, त छा इन हवाले सां हुन वटि को वाज़े प्लान न हुयो त हू अची करे छा कंदा, या सिर्फ़ु हुननि जो मक़सदु इमरान ख़ान खे हटाइणो हुयो? सिर्फ़ु प्लान सां कुझु कान थो थी सघे। महांगाई खे दुनिया जी काई बि ताक़त हिन वक़्तु आइडिया त हुयो न उन्हनि खे। महांगाई त ॾिसो, महांगाई त वधंदी, अञा असां पहिरियों बि चवंदासीं त हीअ महांगाई घटि कान थींदी, महांगाई वधंदी। ऐं टिल जो मूं चयो त IMF जा पूरा पैसा रिलीज़ थींदा त उन सां हिकिड़ो बेनिफिट पहुचंदो त डॉलर जेको आहे उहो सस्टेन थींदो। जॾहिं डॉलर सस्टेन थींदो त जेके इम्पोर्ट एक्सपोर्ट जो कमु थींदो आहे उन में तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो रसंदो।
महांगाई कंहिं बि शोबे में घटि थी कान थी सघे जेसि ताईं जेकी इंडिया जी हिननि ट्रेड खोली आहे उन सां बि वरी रिपकशन्स थींदा। अच्छा, जेकॾहिं तव्हां एग्रीकल्चर जा आइटम्स तव्हां घुरायो था त हिन वक़्तु जेके एग्रीकल्चर असांजा हारी आहिनि उन्हनि पंहिंजो हिकिड़ो रेट, छो जो हुननि खे भाण महांगो मिलियो, दवाऊं महांगियूं मिलियूं, ॿिज महांगो मिलियो, त ज़ाहिर आहे हुननि जी फसल जो हिकिड़ो रेट उन्हनि पंहिंजी जेको ख़र्च कढी करे पंहिंजो प्रॉफिट रखी उहो थोरो वधीक आहे। पर जेकॾहिं तव्हां इंडिया खां इन क़िस्म जी ट्रेड कंदा या ईरान खां इन क़िस्म जी ट्रेड कंदा त तव्हांजा इहे टमाटर, बसर, आलू, सब्जियूं, फ्रूट्स इहे सभु सस्ता अची वेंदा। त हिननि ग्रोवर्स खे जेको आहे उहो लॉस थींदो त उहो वरी ग्रोवर्स ऑटोमेटिक हुकूमत जे ख़िलाफ़ु थी वेंदा। त इन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा इशूज़ आहिनि। कोई बि इशू एॾो सोलो न आहे जेको तव्हां सम्झो त हल थी सघे थो एॾी जल्दी। त इन ऐं मईशत त हिकिड़ी ट्रिकी गेम आहे, उहा त अंडरस्टैंडेबल ॻाल्हि आहे जमाली साहब, त वाकई में काफ़ी कॉम्प्लेक्सिटीज़ आहिनि। पर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हू इन ई ॻाल्हि ते जेको आहे नारा हणनि पिया त उन्हनि खां इहो त सुवाल यकीनन हर माण्हू कंदो ऐं एक्सपेक्ट बि कंदो, जंहिंजे नतीजे उन्हनि इहो फ़ैसिलो बि ॾुखियो वरितो आहे, मुआशी हीउ जेको फ़ैसिलो वरितो आहे पेट्रोल जी क़ीमतूं या अघ जेके बरक़रार रखण जे लाइ। त इहो जेको फ़ैसिलो वरितो आहे, छा इन जॾहिं हू IMF सां ॻाल्हियूं करणु वेंदा त इन फ़ैसिले जो को असरु पवंदो? ॾिसो, बिल्कुलु हुननि इन पॉइंट ते जेको आहे लॉन्ग मार्चिस कया, पर इन जो सवाल त असां उन्हनि खां अॻिले साल कयूं न, जॾहिं हू अॼु पॉलिसियूं ठाहींदा हुन जा रिपकशन्स त जॾहिं अॻिले साल ईंदा त इहो सवाल उन्हनि खां उन वक़्तु करणु बेस्ट हूंदो। हे त जेको साल हले रहियो आहे इहो त इमरान ख़ान जी पॉलिसीज़ ऐं इमरान ख़ान जे दौरे इक़्तिदार में जेके बि मनसूबा उन्हनि जोड़िया हुया ज़रात जे हवाले सां या इकोनॉमी जे हवाले सां, हीअ त उनजो भार खणी रहिया आहिनि न। त हिन में हिननि जो त कसूर कान्हे। बहरहाल असां इहो करे सघूं था त अॻिले साल जेको आहे जॾहिं एग्रीकल्चर जो इहो होम ग्राउंड ते असां हुन सां ॻाल्हाईंदासीं त तव्हां जेके वाइदा कया हुआ ऐं उनजी हाणे तव्हांखे हेतिरो टाइम मिली वियो ऐं तव्हांजूं जेके नयूं पॉलिसियूं, छो जो अञा ताईं त का ग्रोवर्स जे हवाले सां या इकोनॉमी जे हवाले सां अञा ताईं उन्हनि कंहिं वाज़े पॉलिसी जो ऐलान बि कान कयो आहे। त असां इलेक्शन जे हवाले सां बि अनसर्टेनिटी आहे, इहा ई रीज़न आहे। ऐं इन करे इमरान ख़ान रोज़ जलसा करे रहियो आहे त पब्लिक प्रेशर बिल्ड करे ऐं हिननि खे एंगेज रखे मुल्क जी इकोनॉमी लाइ को फ़ैसिलो न करे सघनि। ॾिसो, इहे करणु ज़ाहिर आहे इमरान ख़ान अनसर्टेनिटी पैदा करणु चाहे थो। ॾिसो, इंतिशार इन खे चइबो आहे त हिननि खे एतिरो इंतिशार में रखिजे ऐं प्रेशर बिल्ड कजे त जीअं ही के अहिड़ा सुठा फ़ैसिला करे कान सघनि। हाणे हू पंहिंजी बहरहाल हुनखे बि सियासत करणी आहे, हुनजी तंज़ीम आहे, उहा हुनजी मर्ज़ी आहे, पर अल्टीमेटली हुन सां नुक़सानु त पाकिस्तान जो थिए थो, पाकिस्तानी अवाम जो थिए थो। ॾिसो, सियासत में पंहिंजो मफ़ाद हिकु हद ताईं हूंदो आहे, मुल्क जो मफ़ाद वसी तर हूंदो आहे। छो जो जेकॾहिं मुल्क आहे त सभिनी जी सियासत आहे, जेकॾहिं मुल्क न आहे त पोइ ज़ाहिर आहे कंहिंजी बि सियासत न आहे। जीअं PTI हिकिड़ी कैंपेन हलाई छॾी आहे त पाकिस्तान में ख़ुदा न ख़ास्ता श्रीलंका जी सूरत थियण वारी आहे। तव्हां सोशल मीडिया ते जेकॾहिं ॾिसो त जेकॾहिं श्रीलंका जी सिचुएशन क्रिएट थी थिए त पोइ इमरान ख़ान खे छा मिलंदो या कंहिं ॿिए सियासी जमात खे छा मिलंदो? पोइ त हर माण्हू अनारकी थी वेंदी, हर माण्हू हिक ॿिए सां विढ़ण। पर मौशी माहिर इहो बि चवंदो त असांजी इकोनॉमी जेको आहे श्रीलंका जी इकोनॉमी खां बहितर आहे, अहिड़ी सूरत हाल शायदि पैदा न थिए। ॾिसो, मां बि नथो सम्झां त पाकिस्तान में, छो जो पाकिस्तान में सिर्फ़ु इहो इकोनॉमी जो मसइलो न आहे, पाकिस्तान बहरहाल हिकिड़ो एटमी ताक़त आहे। पाकिस्तान जेको आहे जंहिं ख़िते में वाक़िआ आहे उन ख़िते जा असर जेके आहिनि उहे दुनिया जे ताक़तवर मुल्कनि ते पवंदा आहिनि। दुनिया जे ताक़तवर तरीन मुल्कनि जी जेकी पॉलिसीज़ आहिनि उहे पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट ऐं पाकिस्तानी हुकूमत जी पॉलिसियुनि सां ॻंढियल हूंदियूं आहिनि। त पाकिस्तान जी डायमेंशन श्रीलंका खां तमामु डिफरेंट आहे। पाकिस्तान जेको आहे हिकिड़ी अलाह जी तरफ़ां मां सम्झां थो त पाकिस्तानियुनि खे अलाह जी कंपेयर न करणु खपे, पर सबक़ हासिल असीं करे सघूं था त अहिड़ी सूरत हाल न पैदा थिए ऐं अहिड़ा जेके फ़ैसिला वठनि। जमाली साहब, डोंट यू थिंक त असांजी जेकी मुल्की सियासत रही आहे, गवर्नमेंट खे तमामु घटि टाइम मिलंदो आहे पंहिंजो टेन्योर पूरो करण जे लाइ, ऐं जेकी सियासी पार्टीज़ आहिनि सिर्फ़ु हिक ॿिए खे हटाइण में घणो मसरूफ़ रहंदियूं आहिनि, त गवर्नमेंट खे ओतिरो टाइम न मिलंदो आहे जो हू बजाए पंहिंजी परफॉर्मेंसिस ते फोकस करे हू पंहिंजे इक़्तिदार खे ई चिंबड़ियल नज़र ईंदी आहे या ॿिया जेके अहम मसइला आहिनि उन ते फोकस करे तमामु घटि नज़र ईंदी आहे। सो टेन्योर पूरो करणु ॾिनो वञे इन शइ खे थोरो असीं छा स्टेबल नथा करे सघूं? 40 खां 50 महीना एवरेज असीं ॾिठो आहे त कंहिं प्राइम मिनिस्टर जेको आहे पंहिंजे ऑफिस में गुज़ारिया हुजनि, उनखां मतिलबु असांखे नज़र 24 महीननि खां पोइ इहा ॻाल्हि शुरू थी वेंदी आहे त हुननि खे इक़्तिदार जी जेको आहे बुखार चढ़ी वेंदो आहे त अलाए मूंखां कुर्सी न हली वञे। त छा इहा शइ सही न थियणु खपे? ॾिसो, इहे त उहे फ़ैसिला आहिनि जेके किन ॿियनि जॻहनि ते थींदा आहिनि। अच्छा। ऐं हर हुकूमत जॾहिं ईंदी आहे त 3 सालनि खां पोइ इहा बदनसीबी आहे असांजे असल में। ॾिसो, इंडिया असांखां बाद में आज़ादु थियो आहे ऐं इंडिया में जॾहिं खां बि हुननि जी हुकूमत आई आहे त हुननि जेके पंहिंजे मुल्क खे पंहिंजो हिकिड़ो सिस्टम ॾेई छॾियो, सिविलियन सिस्टम अलॻि आहे, मिलिट्री सिस्टम अलॻि आहे।
हुननि जो हर इदारो पंहिंजे हद में रही करे हमेशह कमु करे थो ऐं इहा ई वजह आहे जो अॼु दुनिया जी इकोनॉमी जो हिकिड़ो वॾो खंभो जेको आहे इंडिया आहे उन जा रिज़र्व जेके आहिनि उहे यकीनन टॉप 10 जेके कंट्रीज़ आहिनि उन्हनि में उनजो शुमारु थींदो आहे। मसइलो इहो ई आहे त असां में ऐं हुन में इहो ई फ़र्क़ु रहियो आहे त असां वटि अनस्टेबिलिटी तमामु घणी रही आहे ऐं जेकॾहिं स्टेबिलिटी सां जमहूरी जेकी बि हुकूमत हुजे उन्हनि खे हलणु ॾिनो वञे उहो पंहिंजो मुद्दो पूरो कनि पंहिंजे मुद्दे पूरे करण खां पोइ आवाम में वञनि उहो फ़ैसिला करे त जेको आहे उहो हिन जो जेको इहो 5 साल जो टेन्योर हुयो उहो कीअं गुज़रियो। हाणे मसइलो इहो आहे त जेको बि हुकुमरान ईंदो आहे उहो कुझु अहम जॻहनि ते अहिड़ियूं पोस्टिंग्स करे छॾींदो आहे त जीअं हुनजो अॻिलो जेको टेन्योर आहे उनखे उहो महफ़ूज़ करण जी कोशिशि कंदो आहे ऐं इतां झेड़नि जो जेको आहे उहो आगाज़ थी चुको हूंदो आहे हिननि जो एस्टेब्लिशमेंट सां छो जो हुननि जो ड्यू जेको प्रोसीजर आहे उहो मुतासिर थींदो आहे ऐं उन मुतासिर थियण खां पोइ ज़ाहिर आहे उन में प्रॉब्लम्स क्रिएट थींदा आहिनि। हाणे असां वटि इहो ई मसइलो आहे त जीअं अदलिया जो जेको हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे उन सिस्टम जे तहत जज जेके आहिनि उहे सिविल कोर्ट मां हाई कोर्टनि में ईंदा आहिनि हाई कोर्टनि खां वरी सुप्रीम कोर्ट में वेंदा आहिनि पर हिते बि जेके सीनियरिटी जूनियरिटी मुतासिर थींदी आहे। अदलिया में बि जेकॾहिं तव्हां सूरत हाल ॾिसो त जिन जजनि खे सुप्रीम कोर्ट ताईं वञिणो हुयो बदकिस्मती सां उहे जज न विया ऐं ॿियनि जेके जजनि मां नथो चवां त उहो फेवरेटिज़म आहे या जेको बि आहे ज़ारा उहो वरी असांखे कंटेम्प्ट जे ख़ौफ़ खां जेको आहे असां घबराए करे उन्हनि ॻाल्हियुनि ते नथा ॻाल्हाइणु चाहियूं पर इहो न थियणु घुरिजे। जेकॾहिं सीनियरिटी जॾहिं मुतासिर थींदी आहे त पोइ जेके कमु करण वारा जज हुजनि या ॿिया शोबनि सां तालुक़ु रखंदा हुजनि बहरहाल उन में अल्टीमेटली मायूसी पैदा थींदी आहे। अहिड़े तरीक़े सां जॾहिं तव्हां आर्मी जे बि फ्लो खे तोड़ींदा आहियो ऐं 4 नंबर खे 5 नंबर खे 6 नंबर खे जॾहिं आर्मी चीफ खणी ईंदा आहियो त पोइ उन जा रिपकशन्स कुझु अरसे खां पोइ नज़र अचणु शुरू थी वेंदा आहिनि। असांजो इहो चवणु आहे त मेरिट खे अवलियत ॾेई करे हिन पाकिस्तान में हिकिड़ो पार्लियामेंट जे थ्रू मज़बूत निज़ाम गॾिजी करे पर उन में तमामु सियासी जमातुनि खे हिकु पेज ते अचिणो पवंदो। हाणे असांजे पाकिस्तान में तमामु घणियूं ख़राबियूं पैदा थी चुकियूं आहिनि असां मुआशी एतबार सां तमामु घणो पुठिते वञी चुका आहियूं ज़हनी एतबार सां बि असां तमामु घणो पुठिते वञी चुका आहियूं मज़हबी एतबार सां बि असां तमामु घणो पुठिते वञी चुका आहियूं। जेको असांजो हौसलो ऐं हिमत हूंदी बहादुरी हूंदी असांजे माण्हुनि में उहा बि छिड़ विछड़ थी चुकी आहे। असांजो जेको एको आहे जेको इतिहाद हूंदो शिदत पसंदी तमामु वधी चुकी आहे त हाणे तमामु सियासी जमातुनि खे हिकु पेज ते अची करे पहिरियों मुल्की सतह जा जेके अहम फ़ैसिला आहिनि उहे करणु घुरिजनि। उहा सलाहियत जेको आहे मां सम्झां थो त इस्टेब्लिशमेंट ऐं सियासतदान जेकॾहिं गॾिजी करे वियनि त ई उहो अमल थी सघे थो त फ्यूचर हाणे अॼु खां पोइ जेको थी वियो ठीकु आहे उनखे छो जो असांखे दरगुज़र करिणो पवंदो जेकॾहिं असां वरी पुराणी शयुनि में वेंदासीं त उहो अञा नुक़सानु ई थींदो। त हाणे असांखे अॻिते वधण जे लाइ इहो ज़रूरी आहे त तमामु सियासी जमातूं हिकु पेज ते अची करे हिकिड़ो एजेंडा ठाहिनि जिते तमामु उन चार्टर ते सयूं कनि। जीअं तव्हांखे यादि हूंदो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिकिड़ो चार्टर जेको आहे नवाज़ शरीफ़ सां उन वक़्त में ज़ाहिर इमरान ख़ान जी एतिरी हैसियत कान हुई पर हिननि हिकिड़ो चार्टर पाण में वेही करे डिसाइड कयो हुयो पर बदकिस्मती सां वरी उन चार्टर ते अमल कान थियो त ज़ाहिर आहे उहो चार्टर हिकिड़ो ठहे जंहिंजो मां सम्झां थो त ज़िमेदार उन चार्टर ते अमल दरामद कराइण जो ज़िमेदार जेको आहे अदलिया ऐं एस्टेब्लिशमेंट जे हवाले कयो वञे त हीउ चार्टर आहे हिन ते सभिनी जूं सयूं आहिनि हीउ एजेंडा आहे जंहिंजे तहत हिन मुल्क में हाणे सियासत करण जो हूंदो छो जो असांखे किथे न किथे हाणे सख़्ती बि करणी पवंदी छो जो हिक ॿिए जे बारे में जेके अल्फाज़ इस्तेमालु थियनि था मुख़्तलिफ़ जॻहनि ते ज़ाहिर आहे उन कल्चर सां जेको असांजो नौजवान नसल आहे उहो ऐं असांजी क़ौम में प्रॉब्लम इहो आहे त नेगेटिव जुमिला जेके आहिनि उहे असांजी क़ौम में घणा पॉपुलर थी वेंदा आहिनि ऐं तव्हां दुनिया में कॾहिं ॾिसो त उते नेगेटिविटी खे इग्नोर कयो वेंदो आहे ऐं पॉज़िटिविटी खे अॻियां वधायो वेंदो आहे। असांजी बदकिस्मती इहा आहे त असां नेगेटिविटी खे तमामु घणो अॻियां खणी ईंदा आहियूं ऐं पॉज़िटिव शइ खे ॾिसणु पसंदि बि न कंदा आहियूं नागावार गुज़रंदी आहे असां ते ऐं हुन ते एलिगेशन शुरू थी वेंदा आहिनि त हीअ कंहिं न कंहिं फलाणे जी चमचागिरी में या कंहिं न कंहिं खां पैसा वठी उहे इहा असांजी एप्रोच असांजी मेंटल लेवल एतिरी हेठि वञी चुकी आहे सभु शयूं उनजे करे आहिनि त असांखे पंहिंजे मुआशिरे खे मज़बूत करण जी ज़रूरत आहे असांखे मुआशिरे खे गाइड करण जी ज़रूरत आहे असांखे मुआशिरे खे इहो ॿुधाइणो आहे त हीअ शइ उहा न आहे जंहिंखे तव्हां अॻियां वधायो यानी की ॾिसो इस्लाम में बि हो त ॿुधल ॻाल्हि खे जेको आहे हिकदमि अॻियां न वधाइणु हाणे उन वक़्त में जेको आहे इहे शयूं डिसाइड थियल आहिनि असांजे मुआशिरे में पर बदकिस्मती सां हींअर असां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी फौरी तौर ते फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम ऐं इन्हनि शयुनि ते जेको आहे इहे शयूं
ऐं हिक ॿिए खे सियासत शेयर अहिड़ी करणु फील्ड आहे लाइक्स जमाली करणु साहब शुरू था जंहिंमें कनि। माण्हू जेके आहिनि दिलचस्पी रखनि था, त सियासतदाननि ते त इहा अहम ज़िम्मेदारी अचे थी त हू अहिड़े जेको आहे शयुनि जो मुज़ाहिरो कनि, अहिड़ो मैनरिज़म पाण में पैदा कनि जो उन ते नौजवान नसल ते बि मस्बत असर पवनि। पर हिते असीं जेको आहे गारियुनि जो कल्चर ॾिठो आहे, हिक ॿिए ते कॉन्स्ट्रक्टिव क्रिटिसिज़म करण जे बजाए बसि हिक ॿिए जी जेको आहे टंग खिचणी आहे, जेको बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे, जंहिंजा मनफ़ी असर जेके आहिनि उहे असांखे नज़र अचनि था शिदत पसंदी जी सूरत में। पॉलिटिक्स में इहा ई शइ थींदी आहे। तव्हां ॾिसो, मूंखे यादि आहे जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ख़िलाफ़ु वोट ऑफ नो कॉन्फिडेंस अची रही असेंबली में, ऐं जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो क़ौमी असेंबली जे ऐवान में दाख़िल थी हुई त हू नवाज़ शरीफ़ वटि वई हुई, हुनखे सलाम करणु वई हुई। हालांकि उन वक़्तु हुननि जे ख़िलाफ़ु वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जेको आहे पेश थियण वारी हुई, पर ग्रेस, असां इहो ई चवंदा त हिन वक़्तु सियासत मां ग्रेस ख़तमु थी वियो आहे, इख़्लाक़ियात ख़तमु थी वई आहे। जेकॾहिं इख़्तिलाफ़ सियासी इख़्तिलाफ़ हुजणु घुरिजनि, इहा सुठी ॻाल्हि आहे। इहा असांजे हिकिड़े सुठे निज़ाम जे लाइ इख़्तिलाफ़ राय तमामु ज़रूरी आहे, ऐं आज़ादी इज़हार बि तमामु ज़रूरी हूंदो आहे, पर आज़ादी इज़हार जो ग़लति इस्तेमालु न कयो वञे। जेको ग्रेसफुली सियासत करणु हिकिड़ी उन्हनि खे जिन खे जेके नवां आया आहिनि सियासत में, उन्हनि खे माज़ी जूं हिस्ट्रियूं ॾिसणु घुरिजनि, पढ़णु घुरिजे, ॾिसणु घुरिजे, सम्झणु घुरिजे त जीअं छो जो जेको अॼु हू रवैयो अख़्तियार करे रहिया आहिनि, जेके अञा ॿिया वरी पॉलिटिशियन तयारु थींदा, ॿिया जेके नौजवान सियासत में ईंदा, उन जा इम्पैक्ट उन ते अञा ख़राबु थी पवंदा, ऐं जॾहिं हू सियासत में बाज़ाब्ता तौर ते ईंदा त हू अञा पंहिंजे मुखालिफ़नि खे हू पंहिंजो ज़ाती दुश्मन सम्झणु लॻी वेंदा, ऐं उन सां हालात अञा ख़राबु थींदा। जेको बि सियासतदान अॼु जा सियासतदान आहिनि, इन्हनि सभिनी खे सम्झणु घुरिजे ऐं गाइड करणु घुरिजे पंहिंजे पंहिंजे वर्कर्स खे त सियासत हिकु लिमिट में रही करे थींदी आहे। सियासत तनक़ीद भले कजे, पर तनक़ीद तहज़ीब जे दायरे में करणु घुरिजे, ऐं जेके जुमिला ॻाल्हाइजनि उहे इख़्लाक़ियात जे दायरे में हुजनि, त उहो गाइड करण बि इन्हनि सभिनी सियासतदाननि जो कमु आहे। छो जो जेकॾहिं असां पाकिस्तानी मुआशिरे खे इन बिगाड़ खां न बचायोसीं त हुन जा बि असर तमामु ख़ौफ़नाक साबित थींदा अचण वारे वक़्त में। अच्छा, कल्ह परॾेही वज़ीर जेको आहे हिकु स्टेटमेंट जारी कई त इमरान ख़ान ख़िलाफ़ु जेकी साज़िश आहे उहा वाइट हाउस न पर बिलावल हाउस मां थी, ऐं ॿियो पंहिंजी इन ख़िताब में जेको आहे हुननि पाणी वारे मसइले जी बि ॻाल्हि कई, पर हुननि चयो त अगेन इमरान ख़ान साहब ई जेको आहे इन मसइले खे बिगाड़े विया आहिनि। त पीपल्स पार्टी तव्हांखे जीअं चयो हुयो त असांखे पोएं दफ़े बि ब्लेम गेम नज़र पई अचे, ऐं हिन भेरे बि उन्हनि चयो आहे त माहौलियाती तब्दीली खे वधि खां वधि अॻिते रखनि था। उहे ज़रूरु मुज़ाहिरो त कनि पिया त जेको आहे नाइंसाफ़ी थी रही आहे, ऐं डेडलाइंस बि ॾियनि था त कॾहिं 15 ॾींहंनि जे अंदरि पाणी जो मसइलो हल थींदो, या कॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि पाणी जो मसइलो हल थींदो। सो पहिरियों हिन ॻाल्हि ते तबसरो कजो त ही हिन मां छा मक़सदु हुयो, ऐं पोइ पाणी वारी ॻाल्हि ते अचिजो। ॾिसो, हिन में को शक न आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी ज़ाहिर आहे, ॾिसो सियासतदान आहिनि, उन्हनि जो इहो हक़ु आहे त हू जेकी हुकूमत जंहिंसां हू नथा ठहनि, आइनी ऐं क़ानूनी तरीक़े सां जेकॾहिं उनजे ख़िलाफ़ु कुझु थी सघे थो ऑन ग्राउंड ते, त उहो हुननि अमली सबूत पेश कयो। ऐं तव्हांखे यादि हूंदो त आसिफ अली ज़रदारी पाण 6 महीना अॻु जेको आहे यानी उन्हनि जो वोट ऑफ नो कॉन्फिडेंस में मेन हथ हुयो, आसिफ अली ज़रदारी मेन क्रिएटर हो, मां हथ न हुयो, मेन क्रिएटर इन सॼे गेम जो आसिफ अली ज़रदारी हुयो। जंहिं ॾिसो न, जेकॾहिं MQM ॻाल्हायो त आसिफ अली ज़रदारी सां ॻाल्हायो, जेकॾहिं बाप पार्टी ॻाल्हायो त आसिफ अली ज़रदारी सां ॻाल्हायो, मक्सी साहबरनि ॻाल्हायो त आसिफ ज़रदारी सां ॻाल्हायो, बुक्टी साहब ॻाल्हायो, फौरी आम चूंडनि में बि आसिफ अली ज़रदारी जी हा हुजण लाज़मी आहे। जेके आज़ाद उम्मीदवार हुया, जेके मेन प्लेयर औकाफ लीग, ॾिसो इहा हूंदी आहे पॉलिटिकल कंहिं बि लीडर जी विज़डम, त हू जेके हुकूमत जूं हलीफ़ जमातूं हुयूं, ऐं हिस्ट्री में पहिरियों दफ़ो थियो आहे त हुकूमत जी हलीफ़ जमातूं जेको आहे उनखे छॾे वयूं, बिकॉज़ ऑफ रीज़न उहो ई हो त इमरान ख़ान जेके वाइदा जंहिं हलीफ़ जमात सां कया हुआ, सही कया ग़लति कया, उन ते असां प्रोग्राम वरी करे सघूं था, उन ते ॻाल्हाए सघूं था, पर जेके वाइदा कयईं उन्हनि मां कंहिं ते बि अमल दरामद न कयईं। हाणे उन्हनि खे वरी हिकु पेज ते जमा करणु, त इन में त को शक जी गुंजाइश कान्हे त आसिफ अली ज़रदारी पंहिंजी सियासी बसीरत सां उन्हनि सभिनी खे हिकु प्लेटफॉर्म ते जमा करे ऐं साबित करे ॾेखारियो त जेकॾहिं सियासतदान चाहे त हू तमामु सियासी जमातनि खे गॾु करे सघे थो। बदकिस्मती सां हीअ त इमरान ख़ान खे बि गॾु करण लाइ तयारु आहे, त गॾिजी करे तव्हांखे यादि आहे त मुआशी एजेंडा जो सभ खां पहिरियों फार्मूलो आसिफ अली ज़रदारी ऐवान में ॾिनो, क़ौमी असेंबली में, त अचो ऐं मुआशी चार्टर ठाहियूं असां। छो जो हू सम्झी रहिया हुआ त मईशत जेको आहे जेसिताणी मज़बूत न हूंदी तेसिताणी पाकिस्तान मज़बूत नथो थी सघे। त इहो तमामु वॾो हिकिड़ो ग्रेसफुली इक़दाम हुयो जेको उन क़ौमी असेंबली जे फ्लोर ते पेश कयो, ऐं जंहिंखां PTI जे नाबालिग सियासतदाननि फ़ाइदो न वठी सघिया। जेकॾहिं उन वक़्त में मईशत जो को चार्टर ठाहे छॾनि हा ऐं मईशत ते तमामु जॾहिं जमातूं हिकु प्लेटफॉर्म ते अची वञनि हा, त हीअ जेकी अनस्टेबिलिटी असांखे मुआशी नज़र अची रही आहे पोइ शायदि न अचे हा। छो जो जॾहिं तमामु क़ौमी जमातूं
हिकु जॻह ते वेही को बि फ़ैसिलो कंदी त क़ौम जेको आहे उहो ऑटोमेटिक सम्झण में उनखे आसानी थींदी त हाणे हिन मुल्क खे बचाइण जे लाइ हीअ सभु जेकॾहिं सियासतदान हिकु थिया आहिनि त पोइ क़ौम बि ऑटोमेटिक हिकु थी वञे हा। बदकिस्मती सां PTI वारनि खे पंहिंजो तकबुर गुरूर एतिरो हुयो ऐं इंतकामी आसिफ अली ज़रदारी फौरी आम चूंडनि जे हक़ में तव्हांखे नज़र अचनि था? आसिफ अली ज़रदारी त पाण ऐलान करे छॾियो आहे त मां इंतखाबी इस्लाहत खां अॻु में आम चूंडनि जे हक़ में न आहियां। इहो आइनी पेचीदगी आहे। जेसि ताणी इंतखाबी इस्लाहत क़ौमी असम्बली खां मंज़ूर न थींदियूं, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में उहे न वेंदियूं, तेसि ताणी तव्हां इलेक्शन नथा करे सघो। 1 नंबर रीज़न। नंबर 2 रीज़न, जेसि ताणी क़ौमी असम्बली में अपोज़िशन लीडर जी तैनाती न थींदी, को अपोज़िशन लीडर न ईंदो त लीडर ऑफ हाउस हुन सां कंसर्न नथो करे सघे। जॾहिं लीडर ऑफ हाउस हुन सां कंसर्न न कंदो त केयरटेकर हुकूमत कीअं थी अची सघे। त इहे सभु ॻाल्हियूं सोशल मीडिया ते इमरान ख़ान ऐं हुनजी पार्टी जा उहे वर्कर जिन खे सियासत जे बारे में ख़बर न आहे, जिन खे आइन ऐं क़ानून जे बारे में ख़बर न आहे, उहो यकीनन हिकिड़ो प्रोपेगेंडा करे अनस्टेबिलिटी जी सूरत हाल क्रिएट था कनि त जीअं ही इकोनॉमी तौर ते वरी को मौलाना फज़लुर रहमान उहे इलेक्शन जे बारे में छा था चवनि? ॾिसो, इलेक्शन त हर पार्टी चाहे थी, पर असां ॻाल्हि कयूं था आइन ऐं क़ानून जी। त आइनी ऐं क़ानूनी तौर ते ही हुकूमत इंतखाबी इस्लाहत खां बग़ैर इलेक्शन कराए नथी सघे। अच्छा। ऐं इलेक्शन जे लाइ तव्हांखे यादि हूंदो त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पाण सुप्रीम कोर्ट में लिखी ॾिनो त 7 महीननि खां अॻु में असां इलेक्शन नथा करे सघूं। त हाणे ज़रा इलेक्शन कराइणु इलेक्शन कमीशन जो कमु आहे। जॾहिं हू चए थी त असां 7 महीननि खां अॻु में इलेक्शन नथा कराए सघूं त तव्हां अंदाज़ो लॻाए छॾियो त असां जेको चऊं था त नेक्स्ट ईयर ई इलेक्शन थींदी त उहो इलेक्शन कमीशन जो बयानु हुनखे अञा मज़बूत करे रहियो आहे। छो जो हिकिड़ी इलेक्शन जी कैपेसिटी आहे, जीअं असां चयोसीं त हाणे हिन वक़्तु बलदियाती चूंडूं थी रहियूं आहिनि, बिज़ी आहिनि। बलदियाती चूंडूं हुन इलेक्शन खां वधीक ॾुखियो कमु हूंदो आहे, छो जो हीअ लो सतह ते थींदी आहे, हेठी सतह ते थींदी आहे ऐं हीअ मुश्किल कमु आहे, छो जो हिन में यूसीज़ जो पूरो हिकिड़ो निज़ाम आहे, हज़ारें यूसी हिन में इन्वॉल्व हूंदियूं आहिनि। त हाणे हीअ जॾहिं इलेक्शन ख़तमु थींदी उनखां पोइ ज़ाहिर आहे वरी हिकिड़ो नए सिरे सां हिननि खे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे कमु करिणो पवंदो। उनखां पोइ इलेक्शन अनाउंस थी सघे थी। एतिरी जल्दी मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय आहे त शायदि इलेक्शन कान थी सघे। बाक़ी सोशल मीडिया ते कैंपेन PTI जा वर्कर हलाए रहिया आहिनि, उहे ख़ुशि रहनि। पर इन हवाले सां नून लीग बि त ॻाल्हाए पई न त जीअं मुस्लिम लीग नून जी जेकी वाइस प्रेसिडेंट आहे उहा पाण जेको आहे हक़ में आहे, छो जो हू उन्हनि खे ख़बर आहे त हींअर महांगाई थींदी, उन्हनि खे ख़बर आहे पेट्रोल वधणु आहे। ज़ाहिर आहे पॉलिटिकल पार्टी जेको आहे उहो महांगाई खे अफोर्ड नथी करे सघे, छो जो उनजो वोटर जेको आहे उहो वज़न छा जे लाइ खणनि। ॾिसो, हिन वक़्तु बदकिस्मती सां उहा हुननि जी लक आहे जो गर्मी जो सीज़न शुरू थी चुको आहे। त गर्मी जो कहिड़ो बि सीज़न हुजे 1947 खां वठी जे करे तव्हां काउंट कयो त पाणी जो बहिरान त रहियो आहे न पाकिस्तान में। पाणी जो बहिरान न हुजे हा त पोइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 5 दरियानि जो मुआइदो इंडिया सां छा लाइ करे हा। अच्छा। पाणी जो बहिरान न हुजे हा त 91 में जेको वाटर रिकॉर्ड थियो पंजाब ऐं सिंध जे विच में उहो न थिया। त पाणी जो बहिरान सीज़न जे बुनियाद सां हिन सीज़न में रहंदो आहे। त पाणी जी खोट आहे, को शक न आहे। महांगाई खे ई फ़िलहाल रोके कान था सघनि। पर मॉडर्न सॉल्यूशंस बि त मौजूदु आहिनि, छा उन में हू पैसा ख़र्च नथा करे सघनि? जीअं वेटलैंड्स ठही सघनि था या जेके आहिनि नंढा चैनल्स ठाहे करे पाणी स्टोर न पियो थी सघे। उन में चयो वञे पियो त उन्हनि खे पैसा ख़र्च करणा पवंदा, तॾहिं हू हथ जेको आहे अॻिते नथा वधाइनि। बाक़ी जेको आहे मीडिया ते अची करे ॻाल्हाइण ऐं डेडलाइन्स ॾियणु, छा इहो इनफ आहे? इहा असांजी बदकिस्मती आहे त जेके नंढा नंढा डेम असांजे मुल्क में ठहणु घुरिजनि हा ऐं हर सूबे जी सतह ते थियणु घुरिजे हा। 17 खां वधीक शायदि डेमनि ते कमु करे रही हुई, उन्हनि जी पोज़ीशन छा आहे इहा मूंखे ख़बर कान्हे। पर नंढा नंढा डेम हर सूबे में ठहणु घुरिजनि हा ऐं पाणी जा ज़ख़ीरा त जीअं सूबा पंहिंजे हिसाब सां करे सघनि था। पर मसइलो इहो ई आहे न त जेकॾहिं पैसा हिकिड़ी जॻह तव्हां ख़ज़ाने मां खणी करे तव्हां हिकिड़े स्पेसिफिक मक़सद ते लॻाईंदा त ॿियूं शयूं डिस्टर्ब थी वेंदियूं, छो जो असां ज़ाहिर आहे माली तौर ते एतिरा मज़बूत मुंहुं ॾियणु जेको आहे एतिरो सवलो कान्हे। जेकॾहिं तव्हां रिवर्स ऑस्मोस प्लांट्स लॻाईंदा बि त उहे तमामु कॉस्टली था पवनि, जीअं UAE या सऊदी या ॿियनि मुल्कनि लॻायल आहिनि। पर उनजी कॉस्ट जेको आहे उहो असांजे ग़रीब मुल्क जे हिसाब सां उहा मैच न कंदी। हाणे उहो ईअं त थी सघे थो त तव्हां शहरी आबादी जे लाइ इन क़िस्म जो को प्लान करे छॾियो ऐं छो जो तव्हां ॾिसो जेकॾहिं हीअ बोतलूं मिनरल जूं माण्हू ख़रीद करे सघनि था त ज़ाहिर आहे पोइ हू बि अफोर्ड कंदा, जेके अफोर्ड करे सघनि था। त उहा हिकिड़ी बचत जो आहे। पर बदकिस्मती सां असांखे पाणी जे चोरी ते, पाणी जी मिसमैनेजमेंट ते बि फोकस करणु घुरिजे। उन सां बि 20-25-30% मसइलो हल थी वेंदो आहे। पर हाणे हींअर जेके असां ॾिसूं था मुस्तक़िल सिंध गवर्नमेंट त लॻी पई आहे, सिंध जो वॾो वज़ीर पाण बि हिन सिलसिले में इजलास करे रहियो आहे। अॼु असां वज़ीर आपाशी जाम ख़ान शोरे जी बि काफ़ी जेको आहे मामलनि ते ॾिसी रहियो हुयो। त हाणे ज़ाहिर आहे तव्हां हिन ते नाइंसाफ़ी त मां हिन करे चयो न, जेकॾहिं नाइंसाफ़ी न थिए हा त 91 जो अकार्ड सिंध ऐं पंजाब जे विच में न थिए हा।
हाणे नाइंसाफ़ी त थी रही आहे, पुराणी त नाइंसाफ़ी थी रही आहे, को हींअर अचण सां 4 महीननि हिननि खे त अञा 15-20 ॾींहं थिया आहिनि, इन्हनि में त नाइंसाफ़ी शुरू न थी वई आहे। मसइलो इहो आहे त हीअ नाइंसाफ़ी सालनि खां सिंध सां थी रही आहे। इन ई करे असांजी ठट्टा बदियुनि जी 20-30 लख एकड़ खां वधीक ज़मीन जेको आहे बंजर थी चुकी आहे, छो जो ज़ाहिर आहे समुंड खे जॾहिं मतलूबा तइदाद में तव्हां पाणी प्रोवाइड न कंदा आहियो त समुंड जेको आहे उहो तव्हांजी फसलुनि खे ऐं अॻियां काह कंदो आहे, जंहिंसां तव्हांखे अल्टीमेटली नुक़सानु थींदो आहे। त इहा ज़्यादती त थी रही आहे ऐं इन ज़्यादती जी अञा ताईं का बि अचण वारी हुकूमत इन जो मदावा न करे सघी आहे, जो अज़ालो न थी सघियो आहे। त असांखे इन्हनि शयुनि खे, छो जो इहे हिकु तमामु वॾो इशू आहे पाणी, ऐं ज़ाहिर आहे जेकॾहिं हारियुनि खे पाणी न मिलियो, आबादगारनि खे पाणी न मिलियो त उन्हनि जूं फसलूं, उन्हनि जा जानवर, उन्हनि जो सभु शयूं मुतासिर थींदियूं उन सां तमामु सख़्तु। कणिक जो फसल लॻाइण जे लाइ बि हिदायत ॾिनी त तव्हां न लॻायो, नुक़सानु न पवे। त ज़ाहिर आहे हू उन्हनि जो जंहिंमां खाधो पीतो हले थो या कमाई जो ज़रियो आहे, त इहो मशवरो छा सही वियो? मुंहिंजे ख़्याल में शायदि कणिक जो न, शायदि चांवर जो चयो वञे, छो जो कणिक जी फसल त हाणे लही चुकी आहे। चांवर जी फसल खे घणो तमामु घणो न, पर कणिक जी फसल त लही चुकी आहे। नेक्स्ट जी ईयर जी शायदि ॻाल्हि कई हुजईं। चांवर जी फसल ऐं कपह जी फसल जेको आहे उहो तमामु घणी मुतासिर थींदी आहे, हिन में को शक न आहे। उनखे पाणी खपे। पाणी असांजे मुल्क में घटि आहे, हाणे ग्लेशियर्स पिघलणु शुरू थी विया आहिनि। हाणे इहो ॾिसणो आहे त उनजो इम्पैक्ट जेको आहे उहो केतिरो पए थो ऐं केतिरी रवानी में। बहरहाल ही गर्मी जो सीज़न आहे, सेप्टेंबर ताईं मुंहिंजी पंहिंजी नज़र में इहो इशू बरक़रार रहंदो, थोरो वधी सघे थो या वधीक घटि थी सघे थो। पर सेप्टेंबर ताईं तव्हां जेको आहे ज़हनी तौर ते, हा, अलाह जे हथ में आहे। ग्लेशियर्स तमामु घणा उते ॻरणु शुरू थी वञनि ऐं जेको आहे पाणी जो को फ्लो वॾो अची वञे त उहो। ॿियो सिंध में जमाली साहिब इहो बि तासुर ॾिनो वञे पियो त जेको पाणी आहे उहो ज़मींदारनि जी ज़मीननि ते वञे पियो, पर जेके ग़रीब तबिको आहे उन्हनि नथो वञे, जेके ग़रीब हारी आहिनि। इन में को शक न आहे त इहे शिकायतूं, इहो सवाल आसिफ अली ज़रदारी साहब खां बि कयो वियो, पर शिकायतूं थींदियूं आहिनि। पर जॾहिं असां पाण विज़िट कंदा आहियूं ऐं दरियानि जी सूरत हाल ॾिसंदा आहियूं त पोइ उन मां मायूसी थींदी आहे। त जॾहिं पाणी दरियानि में ई न आहे त पोइ वॾेरो या चोरी थींदी हूंदी, असांखे उनखां इनकार न आहे। ऐं हिननि पाण रेंजर्स खे बि लॻायो आहे त उन चोरी खे रोकण लाइ उनजी मदद करी वञे। मुंहिंजे ख़्याल में नारा कैनाल ते ऐं गुडू वारी साइड ते चोरी खे रोकण बि हुकूमत जी ज़िमेदारी आहे, ज़ाहिर आहे उनखे उहा पंहिंजी ज़िमेदारी अदा करणु घुरिजे। पर पाणी जी शदीद किल्लत मौजूदु आहे, इहा हिकु ग्राउंड उनखे त को डिनाई नथो करे, पर सॉल्यूशन्स जी तरफ़ वधण या जेको आहे सही वारियूं पॉलिसीज़ ठाहिण हिन हवाले सां, छो त हीअ को अहिड़ो मसइलो न आहे जो अचानक सां पैदा थी वञे ऐं तव्हां मेंटली प्रिपेयर न हुजो। जेकॾहिं मेंटली प्रिपेयर रहो था त मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी सिचुएशन खे थोरो घणो असीं हुन सां विड़ी त सघूं था, कॉम्बैट त करे सघूं था, जो ग़रीब माण्हू जेको आहे रड़ियूं न करे। अच्छा, ॿियो जेको आहे काल्ह असीं जलसे में इमरान ख़ान हिकु ॿी ॻाल्हि कई त हुननि खे क़तल जी जेको आहे शायदि धमकी मिली आहे, पर इन हवाले सां हुकूमत जेका सिक्योरिटी प्रोवाइड थी करे, असीं प्रोग्राम जी शुरुआति में बि तव्हां जो त सुठी ॻाल्हि आहे त हुनखे सिक्योरिटी प्रोवाइड करे थी, पर छा अहिड़ो को थ्रेट वाकई में मौजूदु आहे या ही उन ई लेटर गेट वारे स्कैंडल जी बुनियाद ते चवनि था त हुननि खे कोई थ्रेट आहे? त इन जे पोयां छा आहे जो हू चवनि था त जेकॾहिं मूंखे कुझु थियो त पाकिस्तानी अवाम जेको आहे हुननि खे इंसाफ़ ॾियाराए? त छा अहिड़े क़िस्म जो इंटेलिजेंस एजेंसीज़ कुझु चयो आहे, कहिड़ी ख़बर आहे? ॾिसो, हिकु त इमरान ख़ान खे इहो सम्झणु घुरिजे त हू पाकिस्तान जो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो न आहे। उहो ग़लती सां पाण खे कंपेयर करणु लॻो आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सां। उन जहिड़ो विजनरी लीडर हिन पाकिस्तान में अञा ताईं त पैदा कोन थियो आहे। फ्यूचर जो असां नथा चई सघूं, ज़ाहिर अलाह जे हथ में आहे। ठीकु आहे। मसइलो इहो आहे त हिकु कूड़ ॻाल्हाइण जे लाइ तव्हांखे 100 कूड़ ॻाल्हाइणा पवंदा आहिनि। हाणे हीउ हिकिड़ो शोशो छॾे चुको आहे अमेरिका, आज़ादी, ग़ुलामी। हाणे उहो शोशो नैरेटिव खे बाय बि त करे पियो, नैरेटिव खे सेल करण जे लाइ हर प्रोडक्ट जेकी बि हूंदी आहे उनखे सेल करण जो हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे। त उहो 2-3 ॾींहं जेको आहे उन उहो प्रोडक्ट सेल कयो। हाणे जेको आहे उहो हिकिड़ो माण्हुनि खे हिकिड़ो पीक ते, यानी की आज़ादी, ग़ुलामी, अमेरिका, छो जो बहरहाल अमेरिका हिन पाकिस्तान में माज़ी में हुनजो रोल अहिड़ो रहियो आहे जो तनक़ीद जीअं ई हुन इहा तनक़ीद कई त आवाम जेको आहे हुन नैरेटिव खे मञी वरितो। हाणे जेको आहे तव्हांखे वरी का नई शइ आवाम खे इंगेज करण लाइ ऐं आवाम खे पाण सां पंहिंजी पॉलिटिकल पार्टी में उन्हनि खे स्टैंड कराइण लाइ हिन हिकिड़ी इहा नई ॻाल्हि करे छॾी त हिन क़तल जो मनसूबो हुई, जंहिंजे क़तल जो मनसूबो जेकॾहिं तोखे ख़बर आहे त बिस्मिल्लाह कर, फौरी तौर ते कंहिं जलसे में ऐलान कर त फलाणा फलाणा माण्हू, जीअं तव्हांखे यादि हूंदो त मेहतर बेनज़ीर भुट्टो साहिबा पंहिंजे ख़त में लिखी छॾियो त जॾहिं मूंखे क़तल कयो वेंदो त हीअ नाला आहिनि। ऐं हीअ जेको उन में जिदत जे हिसाब सां जॾहिं बेनज़ीर साहिबा इहो ख़त लिखियो हुन वक़्त में ट्विटर वुटर जी दुनिया एतिरी कान हुई, त इन करे जेको आहे उहो ख़त अची वियो। त हाणे इमरान बि पाण खे मूं चयो न हिकु कूड़ ॻाल्हाइण लाइ तव्हांखे बार बार हिकिड़ो नओं जेको आहे
ॾिसो पब्लिक खे खपे नेगेटिविटी जेकी पाकिस्तानी मुआशिरे में हिननि कॉन्सेप्ट ॾिनो आहे। हाणे जेतिरियूं तव्हां इन क़िस्म जी ॻाल्हियूं कंदा त आवाम में थोरी देरि लाइ जोश जज़्बो अची वेंदो आहे त हिनखे इहा ख़बर आहे त इन क़िस्म जा जेकॾहिं शोशा न छॾींदो त आवाम मायूस थी वेंदी, आवाम हिनखे छॾे वेंदी। छो जो हिन जी ॻाल्हियुनि में स्टेबिलिटी कान्हे। तव्हां हिन जी हर तक़रीर ॿुधो, 2 इल्ज़ाम नवां जेके आहिनि उहे हर तक़रीर में लॻाए छॾींदो आहे कंहिं न कंहिं ते। हाणे हिनखे पंहिंजे अंदरि जो ख़ौफ़ आहे त उहो जेको मां हेतिरा इल्ज़ाम लॻाए छॾिया आहिनि त उन जा रेप्लिकेशन्स छा थी सघनि था। त हाणे हिन जी रेप्लिकेशन खां बचण लाइ ही नवां जेके आहिनि उहे इल्ज़ाम बढ़े रहियो आहे। मां नथो सम्झां इमरान ख़ान जी तव्हां हू ॾिसी छॾियो त अमेरिका जे ख़त जी हिन ॻाल्हि कई ऐं आख़िर में थिया छो, अमेरिका 2 दफ़ा उन जी तरदीद कई। उन खां पोइ जेको तव्हांजो एम्बेसडर जंहिंजो हिननि ज़िक्र कयो हुयो उन अची सलामती कौंसिल जे इजलास में चयो त भई इन क़िस्म जी न हिन क़िस्म जी ॻाल्हि थी, यानी लैंग्वेज ई बिल्कुलु चेंज थी वई। उन खां पोइ जॾहिं ही पाण हुकूमत में हो 23 ॾींहं जेको आहे ख़त खीसे में रखी वेही रहियो। 23 ॾींहंनि में को कमीशन ठाहे छॾिया, को जुडिशियल कमीशन ठाहे छॾिया, को इंडिपेंडेंट उन हथ में हुयो, वज़ीर आज़म हो, इंडिपेंडेंट को कमीशन तश्कील ॾेई पियो सघे जेको इन जो पावर हुआ, इख़्तियार हुआ, हुन इख़्तियार जो इस्तेमालु न कयो। हाणे वरी जॾहिं उहो अदालत में बार बार जजनि खे तनक़ीद करण लाइ छा चए त हू इहो जुमिलो खणी आयो त चीफ जस्टिस जेको आहे कमीशन ठाहे। हिनखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त चीफ जस्टिस ख़ुदि कमीशन न ठाहींदा आहिनि। हाणे मसइलो इहो आहे न त हिनखे न आइन जी ख़बर आहे न कानून जी ख़बर आहे। हा, हुकूमत में तव्हां हुयो, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान तव्हांजो हुयो, वज़ीर आज़म तव्हां हुयो, तव्हां मोकिलियो आहे सुप्रीम कोर्ट जे समरी चीफ जस्टिस खे त इन इशू ते हिकिड़ी कमीशन ठाही वञे, पर तव्हां उहो ट्रेन जेको आहे मिस करे छॾी। हाणे तव्हां चाहियो था त सच साम्हूं न अचे, इन करे अच्छा ॿियो ॿुधायो त कहिड़े फ़ैसिले जी लाइव कवरेज करे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान कराई आहे। ॾिसो हे उहे मुतालबा करे थो जेके हिनखे ख़बर आहे त इहा मंज़ूर न थी सघंदा। हिनखे रुगो सियासत करणी आहे, हिनखे जेको आहे न इंसाफ़ जे मुताबिक़ न ॻाल्हाइणो आहे, हिनखे सियासी करे सियासी पॉइंट स्कोरिंग करणी आहे। टाइम प्रोग्राम जो ख़तम थी वियो आहे। ईंदड़ ॾींहं ॾिसणो पवंदो त मौजूदा हुकूमत ही जेकी फौरी आम चूंडुनि जूं ॻाल्हियूं हलनि थियूं उन ते छा फ़ैसिलो वठे पई। छो त असीं ॾिसूं त मुल्क अंदरि मुआशी बहरान वॾे पैमाने ते जेको आहे वधंदो पियो वञे। सो ईंदड़ ॾींहंनि में जेके डेवलपमेंट्स थियनि थियूं असां तव्हांखे आगाह कंदा रहंदासीं। पंहिंजे फीडबैक खां बि असांखे ज़रूरु आगाह कजो। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।